आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿाज बि ओॾियाई मङा, सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं रशीद वगन ॻोठ में आहियूं ऐं रशीद वगन जो हिकिड़ो तमामु सुठो आवाज़ु, जंहिंखे राग जी मुकमल ॼाण आहे। राग त काफ़ी आहिनि, जंहिंमें भैरवी, दुर्गा, सेंधरो ऐं पहाड़ी। मुंहिंजे ख़्याल में अगरि मां नाला खणणु शुरू कंदुमि त मुंहिंजो प्रोग्राम सिर्फ़ु रागनि जे नालनि खणण सां ई पूरो थींदो। अहिड़े ई सुठनि सभिनी रागनि ते महारत हासिलु कंदड़ सुठी आवाज़ जो मालिक, तमामु प्यारो इंसानु वहीद नवाज़ सां गॾु मौजूदु आहियूं। ओ अखिड़नि जी आलाण खसेव ओ अखिड़ ऐं वहीद नवाज़ सां इंशाअल्लाह तफ़सीली इंटरव्यू कंदासीं, उन सुठा सुठा कलाम तव्हांखे ॿुधाईंदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्त असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असीं पंहिंजे तमामु प्यारे फ़नकार मोहतरम वहीद नवाज़ साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। सर, अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। साईं, असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा त तव्हां मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं कई आहे ऐं तव्हांजो मौसीक़ीअ में उस्तादु केरु रहियो आहे? साईं, मौसीक़ीअ जो शौक़ु मूंखे नंढपिण खां, जीअं त असांजो ॻोठु आहे भरिसां मोहम्मद ख़ान कलोड़ो, त मुंहिंजा मुर्शिद भगत साईं जन ईंदा हुया, त नंढड़ा हुयासीं त उन फ़क़ीरनि खे ॾिसी ईअं लॻंदो त यार हीउ शौक़ु कजे, जेकर हीउ अलाह साईं आवाज़ बि ॾिनो हुयो। पोइ त फ़क़ीर फ़ुक़रा जो ईंदा हुया त वरी असां बि पंहिंजो शौक़ु रखंदा हुयासीं, वञी ॻाइण जो मौक़ो मिलंदो फ़क़ीरनि खे इल्तिजा कंदासीं, अर्ज़ु रखंदा हुआसीं त असांखे हिकु ॿिनि कलामनि ॻाइण जो मौक़ो बि ॾींदा ऐं असांजो दिली तौरु शौक़ु बि पूरो थींदो। ऐं उन ॻाइण खां पोइ अञा शौक़ु वधंदो असांजो, त जेकर यार असां बि ईअं ॻाए सघूं। सो हीउ शौक़ु मूंखे नंढपिण खां ई आहे। ऐं उन ई मुर्शिद जे मिलण सां मूंखे उन्हनि जो ई फ़क़ीर, मुंहिंजो उस्तादु फ़क़ीर अब्दुल गनी भट्टी, जेको एलिमेंट्री कॉलेज में म्यूज़िक टीचर हुयो, पोइ मां उन सां गॾिजी वियुमि उते, उन खां बाक़ाइदे सिखिया वरिती पंहिंजे उस्तादु फ़क़ीर अब्दुल गनी अयाज़ भट्टीअ खां। अचो त नाज़रीन, वहीद नवाज़ खां पुछूं पिया त अवां ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे कंहिंजो कलाम ॿुधाए पियो? जी, असांजे लाड़काणे ज़िले जो तमामु मशहूरु ऐं तमामु बहितरीनु शाइर महिराण धामरा, उनजी ख़ूबसूरत सिटूं आहिनि, उहे मां अव्हांजे नज़र थो करियां ऐं उमेदु थो करियां त इनशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। पर असांजे चैनल 5 टाइम खे फॉलो कयो, लाइक कयो ऐं हीअ असांजा कलाम जेके आहिनि शेयर कयो, वॾी महिरबानी। ओ अखिड़नि जी आलाण खसेवन ओ अखिड़नि जी आलाण खसेवन आओ मुंहिंजी सुरहाण खसेवन आओ मुंहिंजी सुरहाण खसेवन ओ अखिड़नि जी आलाण खसेवन ओ अखिड़नि जी आलाण खसेवन। नाज़ आजही ते साण खसेवन नाज़ आजही ते साण खसेवन ओ अखिड़नि जी आलाण खसेवन ओ अखिड़नि जी आलाण खसेवन। चरियन जी चरियाण खसेवन चरियन जी चरियाण
आलाण खसेवन अखिड़न जी आलाण खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन आओ मुझी सुरहान खसेवन आओ मुझी सुरहान खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन कर बस हाण खसेवन देर न कर बस हाण खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन आओ मुझी सुरहान खसेवन आओ मुझी सुरहान खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन ओ अखिड़न जी आलाण खसेवन। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल